प्यारा भाइरो भेनरो सिंधवासियो जिए सिंधु देश जिए साईं जीएम सैद कुछ हफ़्ता पंहिंजे पर्सनल तबियत जी ख़राबी जे सबबु केतिरियूं ई जेके इवेंट्स थियूं आहिनि सिंध में डेवलपमेंट्स थियूं आहिनि त मां पासीरो रहियो आहियां, पर अॼु मां ज़रूरी सम्झमि त मां तव्हां सां हीअ कचहरी कयां। नंढड़ी कचहरी पर ज़रूरी हुई। अॼु जी मुंहिंजी जेकी हीअ कचहरी आहे उहा मुकमिल तौर ते जेके असांजा एबडक्टेड माण्हू आहिनि, जेके माण्हू ज़ोरी खंभे गुम कया विया आहिनि, जेके मिसिंग पर्सन्स आहिनि, उन्हनि जे लाइ आहे। ऐं मां सम्झां थो असांजे सिंध वासियुनि खे, सॼी क़ौम खे मां हिकिड़ी दर्दमंदाना अपील थो कयां त ॾिसो, जेके ही नौजवान जेके बि गुम आहिनि, तव्हां उन्हनि सां इतफ़ाक़ कयो या न कयो, तव्हां कहिड़ी बि पार्टी में हुजो, पर इहे सभु जा सभु नौजवान कंहिं न कंहिं तरीक़े सां सिंध जे इश्क में गुम कया विया। हाणे जेकॾहिं इन्हनि माण्हुनि जो ॾोह सिर्फ़ु तव्हांजी धरती, तव्हां माण्हुनि सां, पंहिंजी क़ौम सां प्यार करणु, उन में खमिजनि मारजनि, त इख़लाक़ी तौर ते क़ौम जो, क़ौमी सभिनी जेकी बि असांजी पॉलिटिकल एलीट आहे, जेके बि सियासी पार्टियूं आहिनि, जेके बि सियासी वर्कर आहिनि, जेके बि क़ौमी कारकुन आहिनि, जेके बि क़ौमी ॻाढ़े झंडे वारियूं पार्टियूं आहिनि, जेके बि अदीब आहिनि सिंध जा, जेके दानिश्वर आहिनि, शाइर आहिनि, वकील आहिनि, डॉक्टर्स, इंजीनियर्स आहिनि, यार थोरो दिलि ते हथ रखी इन्हनि माण्हुनि जे लाइ पंहिंजी दिलनि में जॻह पैदा कयो। ऐं इन्हनि फैमिलियुनि खे, इन्हनि जेके कारकुन प्रेस क्लबनि ते, मुख़्तलिफ़ हंधनि ते उन्हनि जी आज़ादी जी घुर कनि था, उन्हनि सां शामिलु थियो, उन्हनि जे हक़ में ॿियो न त आवाज़ उथारियो। ॾिसो, जीए सिंध तहरीक जो साईं मसूद शाह, जबार सरकी समेत केतिरा ई कारकुन मिसिंग आहिनि। किन किन कारकुननि खे, किन किन जेके क़ौमी वर्कर आहिनि, उन्हनि खे 2-2, 3-3 साल, किन खे त 4 साल थी विया आहिनि हू गुम। असांखे इहा बि ख़बर न आहे, अलाह ख़ैर करे उन्हनि जी फैमिलियुनि खे, त उहे कहिड़े हाल में आहिनि, ज़िंदा बि आहिनि या शहीद कया विया आहिनि। ताज़ो कुझु अर्सो पहिरियों, 4 हफ़्ता खनि अॻु में, 3-4 हफ़्ता अॻु में, दादू ज़िले जे जेको आहे ॻोठ फरीदाबाद में हिकिड़े क़ौमी कारकुन ज़ुल्फ़कार ख़ासैली जे ॻोठ ते काह कई वई। तव्हां ॾिठो त केॾो न हिकिड़ो तशदुद कयो वियो औरतुनि ते, केॾी बेहुमती कई वई, ऐं उतां जेको आहे रियाज़ ख़ासख़ैली ऐं इम्तियाज़ ख़ासख़ैली खे खंबियो वियो। उहे अञा ताईं गुम आहिनि। तव्हां ॾिठो त आकिब चांडियो ताज़ो आज़ादु थियो हुयो कुझु अर्सो पहिरियों, उन जी भेनरुनि उन जी ज़ाल सां केॾो मिसबिहेव करे चीचलाइनि पियूं, उन्हनि केॾियूं रड़ियूं करे रोइनि पियूं नियाणियूं, जो ख़ुदा जी कसम असां माण्हुनि खे त माना पोइ निंड ई नथी अचे। उन्हनि आकिब चांडे खे वरी खणी गुम कयो। त असां एॾो बेहिसी असां में छाजे लाइ आहे? असांजी क़ौम एॾी लातालुक छो आहे? भले इख़्तिलाफ़ हुजे, भले तव्हां उन्हनि सां मुतफ़िक़ न हुजो। ॾिसो, हैदर खोसो, उबैदुल्ला मेटक, मोहन मेंघवाड़, शादी खान सुमरो, मेहरान मीराणी, एजाज़ गाहो, फ़कीर एजाज़ गाहो, इंसाफ़ दायो, गुलशेर ट्रगड़, शाहिद जोणेजो, पठान खान ज़ोहराणी, अलाह वधायो महर,
काशिफ ट्रगड़, सोहेल रज़ा भट्टी, अयूब कांधड़ो, जावेद सिंघार, राशिद हुसैन, बिलावल चांडियो ऐं अलाए ॿिया केतिरा नौजवान जेके आहिनि गुम आहिनि। ऐं हिननि में के त नौजवान जेके आहिनि 3-3, 4-4 सालनि खां गुम आहिनि, उन्हनि जो को ॾस पतो कोन्हे। त मुंहिंजा भाइरो, मां सॼी क़ौम खे पंहिंजी खे अर्ज़ु थो कयां त असां ॿियो कुझु बि नथा करे सघूं त घटि में घटि उन्हनि जे लाइ इख़लाक़ी तौर ते आवाज़ उथारियूं, जिते बि हुजूं, जहिड़ो बि मकतब ऐं फ़िकिर हुजे। ऐं असां 2 विखूं खणी जेकॾहिं अचूं था प्रेस क्लबनि ते हिननि जे लाइ आवाज़ उथारियूं था, त ॾिसो, जॾहिं बघड़ कंहिं माल में पवे थो न, त भले अॼु कंहिं ॿिए जो वारो आहे, त हिकिड़े ॾींहुं सभु खपंदियूं, मुंहिंजो वारो बि ईंदो। इहो कोई बि न सम्झे, असांजी क़ौम न सम्झे त हाणे इन्हनि बघड़नि खां कोई बि बची सघंदो। मां थोरो सिंध जे जेकी GDA आहे, GDA जा बि असेंबली मेंबर्स वेठा आहिनि सिंध असेंबली में। पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे सिंध असेंबली में, उन्हनि जी अक्सरियत आहे। मां उन्हनि जेके पीपल्स पार्टी जा ऐं जेके सिंधी पार्टियुनि जा मेंबर्स वेठा आहिनि सिंध असेंबली में, मां उन्हनि खे हथ जोड़े अर्ज़ु थो कयां त महिरबानी करे आवाज़ उथारियो। तव्हां पंहिंजे असेंबली जे फ्लोर ते एतिरो नथा चई सघो त हिननि गुम थियल माण्हुनि खे बाज़ियाब कयो, हिननि खे ज़ाहिर कयो। जेकॾहिं कंहिंजो ॾोह आहे त उन्हनि ते अदालतुनि में केस हलायो, उन्हनि खे सज़ाऊं ॾियो, पर उन्हनि खे ज़ाहिर कयो। उन्हनि मुल्क बि तव्हांजो, कानून तव्हांजा, कोर्टूं तव्हांजूं, जज तव्हांजा, पुलिस तव्हांजी, एजेंसियूं तव्हांजूं, उन्हनि खे ज़ाहिर करे उन्हनि खे सज़ाऊं ॾियो, उन्हनि ते केस हलायो जेकॾहिं कंहिं को बि ग़लति कमु कयो आहे।